उडेरुलाल मां ख़बर ॾींदा हलो त पीपी सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह ॼामोड़ प्रेस क्लब उडेरुलाल विलेज जे सहाफ़ियुनि तरफ़ां ॾिनल चांहि पार्टी में शिरकत कई। उन मौके ते प्रेस क्लब उडेरुलाल विलेज जे सहाफ़ियुनि सदर माशूक अली कंबराणी, सीनियर नायब सदर मोहम्मद खान कंबराणी, नायब सदर जनरल सेक्रेटरी अब्दुल हई शोक जिन आयल महिमाननि खे अजरकूं पारायूं। सहाफ़ियुनि जे सवाल जो जवाब ॾींदे सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह ॼामोड़ जिन चयो त मेगा करप्शन जी नेब इंक्वायरी करे रही है, इंशाअल्लाह जल्द साफ़ शफ़ाफ नमूने रिपोर्ट ईंदी बाक़ी रही। उडेरुलाल में पब्लिक लाइब्रेरी जे बंदि थियण जी सो जल्द डिप्टी कमिश्नर मटियारी सां ॻाल्हाए लाइब्रेरी खोली वेंदी। सेनेटर वधीक चयो त सहाफ़ी असांजे समाज जे बुराइनि ऐं भलाइनि खे ज़ाहिर कनि था, जॾहिं त हिन वक़्तु हुकूमत क़ौमी असेंबली में सहाफ़ियुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करण ऐं सहाफ़ियुनि ते कूड़ा केस न दाख़िल करण जहिड़ा बिल मंज़ूर थियल आहिनि। सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह ॼामोड़ प्रेस क्लब खां पोइ सैयद अब्दुल अज़ीज़ शाह जे मांजंदी में शिरकत कई। उन मौके ते सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह सां गॾु सैयद नवीद हैदर शाह, सैयद हारिस शाह, सेठ परवेज़ मेमूणो, गुलाम शबीर अबड़ो, अरबाब हाजाणू ऐं ॿिया गॾु हुआ। कंप्यूटर्स वग़ैरह आया हुआ, उहे बि पाण हितां खणाए विया लिया। कुझु नौजवाननि जा इहे मुतालबा हुआ त हीअ लाइब्रेरी जॾहिं हली पए त असां उते पंहिंजो दर्सगाह जे हवाले सां वेंदासीं ऐं तारीख़ी किताब पढ़ी कुझु पिराईंदासीं। पर हींअर उन्हनि जे किताबनि वञण खां पोइ लाइब्रेरी टोटल बंदि थी वई आहे। हींअर हुन बिल्डिंग खंडर जो हालात नज़र पई अचे। इन जे लाइ कुझु उडेरुलाल जे लाइ कुझु पुराणो त इंक्वायरी में भाग ॿधो पियो आहे। नओं DC आयो आहे, चार्ज वरिती अथसि, पर उहो वञा वेहे कोन पियो ऑफिस में। उन खे पाण चवंदुसि त हिन लाइब्रेरी खे वरी इस्टेब्लिश करे कंप्यूटर्स किताबूं जेके बि आहिनि उते पुॼाए ऐं वरी जीअं हली पए उन सां बहितर तरीक़े सां हलायूं। पहिरीं जेके राशन वग़ैरह इहे सभु शयूं पहिरीं ॾींदा रहिया आहियूं। अॻिते टेंट्स वग़ैरह जे जेको ॿुधूं पिया त अचनि पिया NDMA सां। मूं लिखियो बि आहे नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट जे प्रोविंस जो जेको हेड आहे त असांखे वधीक टेंट्स, राशन इहे सहूलियतूं खपनि, छो जो सॼे सिंध में हिकिड़ी तमामु घणी तबाही थी आहे। बिल्कुलु पंहिंजे ज़िले में न, पर हुन में जेतिरी कोशिशि कंदासूं कयूं पिया, इंशाअल्लाह ताला अला बहितरी आणींदो। महिरबानी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।